एमपीए नुसरत साहिर अब्बासी चयो आहे त बेदर्दी सां क़त्ल थियल वज़ीरान छछर जे कातिलनि खे सज़ा ॾियारे पोइ सुख जो साह खयो वेंदो। जामशोरे जे ॻोठ वॾा छछर में बेदर्दीअ सां क़त्ल थियल वज़ीरान छछर जे वारसनि सां ताज़ियतबाद मीडिया सां ॻाल्हाईंदे नुसरत साहिर अब्बासी चयो त सिंध में पहिरियां बि केतिरियूं न्याणियूं क़त्ल थी चुकियूं आहिनि, जंहिंजे खून सां अञा ताईं इंसाफ़ न थी सघियो आहे। इते तानिया मुई हिते अलाए केतिरियूं मुंहिंजी सिंध जूं न्याणियूं मुयूं क़त्ल थी वयूं, उन्हनि जो अॼु ताईं कोई इंसाफ़ न थियो। हे ॿी हिकिड़ी आए ॾींहुं कोई ईअं न आहे त को महीना गुज़री वञनि ऐं एतिरा आए ॾींहुं का न का वज़ीरा क़त्ल थिए थी, उनखे मारे तशद्दुद करे अलाए उन सां कहिड़ा ज़ुल्म था थियनि। सीएम मुराद अली शाह साहब, क़ाइम अली शाह साहब, तूं त कई 2 दफ़ा 3 दफ़ा वज़ीर आला थिए, तुंहिंजे दौर में बि न्याणियूं मरंदी रहियूं, कुसंदी रहियूं, उन्हनि ते तशद्दुद थींदो रहियो, बिल पास कयव, रेज़ोल्यूशन पास थिया, कारोकारी थियो, अलाए छा छा थिया। वर्क प्लेस ते माई जो तशद्दुद जो थी वियो, हे होम जेको घर ते जेको तशद्दुद थिए थो, डोमेस्टिक वायलेंस, छा फ़ाइदा अहिड़ा बिलनि जा जेके आइज़ नोज़ करे बिल पास था थियनि, छा फ़ाइदो जो उन्हनि न्याणियुनि खे इंसाफ़ न मिलियो। हुन चयो त बेदर्दी सां क़त्ल थियल न्याणी वज़ीरा वॾे वज़ीर जे तक जी आहे, तंहिंजे बावजूद हींअर ताईं को बि नोटिस न आहे वरितो वियो। हे मां कंहिंजे तक में बीठी आहियां? हे साईं मुराद अली शाह आहे, मुराद अली शाह साहब, नुसरत अब्बासी तव्हांखे पुकारे पई, तव्हांजो तक पहिरीं प्राइम ड्यूटी त पंहिंजे हल्के जी न्याणी मरी वई, तव्हां नोटिस वरितो, तव्हां हिते विज़िट कयो, तव्हां कंहिंखे मोकिलियो, तव्हांजी का MP आई, तव्हांजी का वुमेन डेवलपमेंट जी का मिनिस्टर आई, तव्हांजी ह्यूमन राइट्स जी का मिनिस्टर आई, तव्हांजो जेको स्टेट ऑफ वुमेन जो कमीशन ठाहियो अथव उन जी के मायूं आयूं, सवाल आहे न। नुसरत साहिर अब्बासी वज़ीरान छछर जे वारसनि खे दिलासो ॾींदे चयो त न्याणीअ जे कातिलनि खे सज़ा ॾियारे पोइ सुख जो साह खयो वेंदो। मां इंशा अल्लाह ताला इन जी पूरी कार्रवाई खे ॾिसां पई, भले कोई अचे न अचे, मां इन जी एंड ताईं हिन केस जे एंड ताईं मां इन खे फॉलो कंदमि, ऐं जेसि ताईं टियों अक्यूज़ पकड़ियो नथो वञे उहो बि फॉलो कंदमि। मुंहिंजी फ़ोन में खणी ॾिसो, मां ॾींहं में घणी दफ़ा इहो अमजद शेख सां थी ॻाल्हायां, हिन जी अपडेट थी वठां, अचण खां अॻु में बि फ़ोन कयो थी मांसि, हितां वञण खां अॻु में हुन सां मिलंदी वेंदमि ऐं यकीन कयो हिन जो एंड ताईं पुॼाईंदमि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।